वधंदड़ महांगाई खिलाफ नवगोड़ शहरी इतिहाद जे अॻवाननि मेहराब लाखेर, मोलाबख्श अब्बासी, फकीर मोहम्मद तुन्यो, सारंग, पीरज़ादो, मुसव्विर लाखेर ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कयो। अॻवाननि एहतिजाज कंदे चयो त हिन हुकूमत ग़रीब अवाम जी ॿिनि वक़्त जी मानी बि खसे वरिती आहे। ग़रीब माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हिन हुकूमत जा सभु ॻरा फ़ैसिला ग़रीब अवाम जे लाइ आहिनि, जिन जो असर ग़रीब अवाम ते पवे थो। सिंध जो अवाम अॻ में ई बरसात ऐं बोर में तबाह थियल आहे। ही महांगाई जो तूफ़ान आयो आहे, उन में ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब अवाम तमामु घणो परेशान आहे। हिन हुकूमत जूं ग़लति पॉलिसियूं तंहिं करे मईशत तबाह थी वई आहे। असां हुकूमत खां पुछणु चाहियूं था त हिन मईशत खे ग़रीब अवाम तबाह कयो आहे। छा तव्हांजा जेके मुश्किल फ़ैसिला ग़रीबनि ते मढ़िया वञनि था, तव्हांजी शाहानी ज़िंदगी ते को बि असर कोन थो पवे? जेको बि असर पवे थो उहो ग़रीब अवाम ते पवे थो। उन करे असां ही एहतिजाज कयो आहे त ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।